हजूर जड़ी हस्ती ॾींहुं रात कुरान मजीद ॿुधाईंदा, ॾींहुं रात कुरान मजीद पढ़ंदा, ॾींहुं रात कुरान जी तिलावत कंदा। ऐं अॼु असां रागनि में फासी आहियूं, साज़नि में, गाननि में। नबी साईं फरमायो त मां त साज़ ख़त्म करणा आहियां दुनिया में। मक्को शरीफ़ जॾहिं फतह थियो, नबी साईं हज़रत अली खे सॾु अली वारो कर, 3 कम कर। घणा? 3। भॼ जल्दी। पहिरें नंबर ते जेके भी काबे में बुत ठहिया पिया आहिनि उहे ड्राए। ऐं नंबर 2 ते जेके भी क़बरूं ग़ैर शरई अंदाज़ में ठहियूं पियूं उन्हनि खे शरीयत मुताबिक़ बणाए। ऐं नंबर 3 ते जेके भी साज़ जा सामान आहिनि सभु खणी आ त मां मोहम्मद करीम पंहिंजे हथनि सां टुकर कयां, छो त दुनिया में मां राग खे ख़त्म करण आयो आहियां, क़ुरान जे आवाज़ रहमत वारे आवाज़ खे आम करण लाइ। अॼु दुख सां चवणो, अॼु नबी साईं जा ग़ुलाम सॾाइण वारा क़ुरान मजीद जे आवाज़ खे बंदि कयूं वेठा, मस्जिद में बंदि कयूं वेठा आहिनि, मदरसे ॿार जारे ॾिसो राग आवाज़ में बुलंद लॻो पियो आहे। गाना घर में, ओताक में गाना, ॻोठ में गाना, ज़मीन ते गाना ऐं राग। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, वॾी राग में बेचैनी आहे, वॾी परेशानी आहे राग में, वॾी अल्लाह जी लानत आहे राग ते। महिरबानी फरमाए राग को पाण के बचाने की मेहनत कयो। मां हमने भेनरनि खे भी लाउड स्पीकर के जरिए गुजारिश करना आओ, घरन में राग ना लायो, मेहरबानी करे घरन में साज़ ऐं गाना ना लायो, मेहरबानी करे घरन में कुरान जा वाइदा लायो, मेहरबानी करे कुरान जी तिलावत लायो, मेहरबानी करे घरन में नमाज जी पाबंदी कयो। मां तव्हां भाइरनि खे बि अर्ज़ु करण आयो आहियां, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, महिरबानी फरमाए तव्हां बि राग जो बाइकाट कयो, महिरबानी करे तव्हां बि नमाज जा पाबंद थियो। ॿिया कम नथा करे सघो त घटि में घटि इहे 2 कम पाण में पैदा कयो, हिकु नमाज, ॿियो क़ुरान जी तिलावत। अल्लाह ॼाणे थो तव्हांजे हीअ ज़िंदगी बि ठही पवंदी, ख़बर क़यामत वारी ज़िंदगी भी ठही पवंदी। उतलु मा उहिया इलैक मिनल किताब वअक़िमिस सलाह इन्नस्सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। खुदा जो वास्तो, मां झोली फैलाइण आयो त मां शिकारपुर को हेॾो सफ़र करे 3 साढा 3 कलाक गाॾी हलाए तव्हां वटि न लायो आहे, त महिरबानी करे नेक थी वञो, महिरबानी करे नमाज़ी थी वञो, महिरबानी करे पंहिंजो अल्लाह पहुचायो, महिरबानी करे पंहिंजो रब रीझायो, महिरबानी करे पंहिंजे अल्लाह जे घरनि खे आबाद कयो, मस्जिदूं आबाद कयो। अॼु मस्जिदूं बि रोईंदियूं थियूं त न जमायती लभनि नथा, अॼु घरनि में मुस्ला बि रोईंदा था वञनि, को नमाज़ पढ़ण लाइ तयारु न आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, आख़िर छा थी वियो आहे तव्हांखे? छो शैतान जे दोखे में आया हो? छो पाण खे ईअं लापरवाह बणाए छॾियो तो? छो तव्हां ईअं बेख्याला थी पिया हो जो तव्हांखे न क़बर दी याद अचे, न आख़िरत दी याद अचे, न क़यामत ते नज़र आ, न जहन्नम में जन्नत ते नज़र आ, न तव्हांखे मौत याद आ। ॾींहुं राति दुनिया जी गर्कुईअ में गर्क लॻा पिया हो, ॾींहुं राति दुनिया जे हिर्स में फाथा पिया हो, ॾींहुं राति माल ई माल था वेठा कयो, ॾींहुं राति रीस लॻी पई आहे।
फिलाने हेड़ी जाए ठाया मां भी हेड़ो बंगलो ठाया फिलाने हेतरी जमीन वर्दिया मां भी हेतरी जमीन वठा फिलाने हेतरा पैसा कमाया नुमाइन को बिना पैसा कमाया फिलाने हेड़ी तरक्की कई है दुनिया में मां भी इनको वधिक तरक्की किया ओ मुंहिंजा अज़ीज़ो हे केड़ी रीस में फाता हो केड़े तहां कमन में फाता हो इया तहां जी मेहनत अजाइया हरू भरू दा मेहनत कयो जे दुनिया वारी जिंदगी जे केड़े सेकंड जी खबर ना है ओ मुंहिंजा अज़ीज़ो माण्हू केतिरा वीचारा ॻाल्हाईंदे मरींदा वञनि कचहरी कंदे कंदे मरींदा वञनि केॾो वॾो वाक़ियो थी पियो खेरपुर नाथन शाह जा माण्हू वीचारा बोर जे करे लॾे वञी कराची वेठा हाणे उन्हनि खे ख़बर पई त ॻोठ में पाणी लथो आहे वीचारा ख़ुशीअ में कोच था कराइनि कोच ते सवार थिया आहिनि बहकदा था अचनि पाण में कचहरियूं कंदा था अचनि जीअं ई कोच कराची मां निकिती आहे नूरियाबाद पुगी आहे कोच में धप थी रहियूं कयूं सभिनी अलाए छाजी धप आहे कोच में अलाए छा थो सड़े देवर यकदमि ब्रेक खणी बीहारी देवर लथो आहे अल्लाह अकबर कबीरा हेॾो बाहि भड़को ॾेई पियो कोच जे अंदरि गिरी पई माण्हुनि भॼ भॼा कई पोइ बि 30 माण्हू सड़ी खोइला थी विया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो इहा आहे ज़िंदगी जंहिंजे लाइ तव्हां सां ॾींहुं राति हिकु कयूं वेंदा आहियूं इहा आहे हयाती फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान